गॾा मां ख़बर ॾींदड़ 7 अप्रैल ते सिंध जे अॾे पुट शहीद बशीर कुरैशी जी 10वीं वरसी रातो तेरो में मल्हाई वेंदी, जंहिं जूं तयारियूं मुकमिल कयूं वयूं आहिनि। जॾहिं त जीअं सिंध क़ौमी माज़ जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाह मरकज़ी पदराई में ॼाणायो आहे त जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त पीपल्स पार्टी जे दौर में मुंहिंजे बाबा शहीद बशीर खान कुरैशी शहीद, चाचा मकसूद खान नौजवान शहीद, सलमान वदो खे क़त्ल कयो वियो, जिन जो सरकार केस बि दाख़िल न कयो। मुसलसल एहतजाज कया विया, कोर्टुनि जो दर खड़कायो पर केस दाख़िल न कयो वियो। हिन चयो त शहीदनि जा केस सिंधी क़ौम जी अदालत में आहिनि, जिन सां तारीख़ हिकु ॾींहुं ज़रूर इंसाफ़ कंदी। हिन चयो त शहीद जी वरसी में सॼी सिंध मां काफ़िला रातो तेरो पहुची वरसी जे तारीख़ी जलसे में शरीक थींदा। मरकज़ी पदराई में दीदार शाह वधीक चयो त शहीद जी मज़ार ते शाम जो 7 वॻे जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद खान मैसर, डॉक्टर गुलाम सरवर खुश्क, दीदार शाम जी अॻवानी में हाज़िरी भरी वेंदी। जॾहिं त वरसी तक़रीब जो सियासी जलसो रात जो 8 वॻे थींदो, जंहिं जूं तयारियूं मुकमिल कयूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।